नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाड़काणे में खबर ॾींदा हलूं त लॉकडाउन दौरान पुलिस एहलकार आपे में ॿाहिरि निकिरी वियो। मासूम ॿारड़ी खे इलाज लाइ अस्पताल वठी वेंदड़ वाल ते ॾंडनि जो वसकारो रतो रत करे छॾियो आहे। मुझा पर्चा मां वती तो है मिली के यो साले औलाद को हेराने आती है ने इमरजेंसी है इंसान या पुत्री ना हेवा नहीं है बार चवां तो नालो बुधायो ता पंहिंजो। मुझे सुल्तान नालो खुश है काडे पिया वञो? इमरजेंसी बारानी अस्पताल शेख जे अस्पताल निली तबे से मोशन थी पिया ता किथों जाओ? अलाहाबाद जो अलाहाबाद जा। नालो तांजो? मां खुश है आजाद जो तुझो नालो? खुश सुल्तान नालो सुल्तान। मां ने के चवां मुझे निली तबे से के सिपाही होयो रस्तो मां चवां को मुझे निली तबे सही ना है मां बार-बार चवां सो मुझे निली तबे सही ना मां उठना इस पर पर्चा दिखारा था मां दवाई दिखारी मां मुके चेप मां के चेप हेरी काते ने तबे सही ना जमादार हुयो ना चयो से बाबा इमरजेंसी आ छोकरी तकलीफ आ उल्टी आ घुमरा न सावतो छोकरे चई मां बद बिठो था सस मुका बद बिठो छई बिठो बस मुका छ वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।